अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिटशा मां ख़बर ॾींदासूं त एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुगे जी हिदायतनि ते एसएचओ हाला हाजी ठारू ख़ान भट्टी लॉकडाउन दौरान गर्मी में ड्यूटी अदा कंदड़ पुलिस जवाननि खे पाणी जूं थधी बोतलूं ऐं खाधो पहुचायो। एसएचओ हाला शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि शाही बाज़ार दरगाह रोड क़ौमी शाहरा ऐं ॿियनि ते मुक़ररु थियल एहलकारनि खे पिणु पाण पहुची पाणी ऐं खाधो हवाले कयो। इन मौक़े ते एसएचओ हाजी ठारू ख़ान भट्टी जो चवणु हो त एसएसपी मटियारी आसिफ अहमद बुगे जी ख़ासि हिदायतनि ते सख़्त गर्मी में ड्यूटी कंदड़ एहलकारनि खे पाणी ऐं खाधो पहुचाए रहिया आहियूं। एहलकार राति ॾींहुं लॉकडाउन सबबि रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में ड्यूटी करे रहिया आहिनि। असांखे हिन जो अहसासु आहे। सभिनीनि एहलकारनि जी सार संभाल करे रहिया आहियूं ऐं अवाम खे बि अपील था करियूं त इहे लॉकडाउन ते अमल कंदे पंहिंजे घरनि ताईं रहनि ऐं पुलिस जवाननि सां ताउन कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।